ॻाल्हि कंदासीं जलाल चांडियो ऐं फौदिया सूमरे जो जेको ॿिन्हिनि जो हिकिड़ो जोड़ हुयो पंहिंजे ज़माने में 1986 ऐं 87 में इन्हनि ॿिन्हिनि 1986 ऐं 87 में इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जो हिकु वॾो नालो हुयो ऐं हिननि ॿिन्हिनि फ़नकारनि लाॾा ॻाइण कीअं स्टार्ट कया ऐं कहिड़े तरीक़े सां लाॾा ॻाईंदा हुया। जलाल चांडियो बि लाॾा ऐं सेहरा बि ॻाईंदो हुयो ऐं उन खां अलावा फौदिया सूमरो बि थाल वॼाए करे ऐं सेहरा ॻाईंदी हुई। दोस्तो जलाल चांडिये खे तॾहिं माण्हुनि मक़बूल कयो ऐं मशहूरु थियो। जलाल चांडियो जेके घोट हूंदा हुया हज़रात उन्हनि जा नाला वठी चाचनि जा मामनि जा अहिड़े तरीक़े सां लाॾा ठाहे करे तयारु करे उन्हनि ॼाणियुनि खे ऐं उन्हनि घोटनि कुंवारनि खे ॾींदो हुयो। पोइ अहिड़े तरीक़े सां हर शादीअ में जॾहिं इहे वॼंदा हुया सेहरा ऐं जेको आहे सो लाॾा त माण्हू ओस पास जा ॿुधंदा हुया। पोइ उन्हनि खे बि शौक़ु थींदो हुयो त असां बि पंहिंजे नाले जो लाॾो ऐं सेहरो हिकिड़ो तयारु करायूं ऐं एतिरे क़दुरु माण्हू पंहिंजे जे औलाद जी शादी कंदा हुया जा का तौर सुनत मुताबिक़ थींदी हुई तॾहिं बि हिननि ॿिन्हिनि फ़नकारनि खां तारीख़ वठंदा हुया भत या शादीअ जो। जॾहिं हे ॿई फ़नकार तारीख़ ॾींदा हुया शादीअ जी तॾहिं जेको आहे सो उहे माण्हू पोइ अहिड़े तरीक़े सां फौदिया सूमरो बि तमामु घणी मक़बूल थी ऐं फौदिया सूमरे खे घोटे तां बि घुराईंदा हुया इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे ऐं उन खां अलावा कुंवारेतनि जो बि सॾु हूंदो हो इन्हनि ॿिन्हिनि खे छाजे करे जो औरतनि जी तमामु घणी फ़रमाइश हूंदी हुई कुंवारेतनि जे तरफ़ां त असांजे शादीअ में असां वटि अची लाॾा ॻाए फौदिया सूमरो या जलाल चांडियो ख़ासि करे तमामु घणो कुंवारेतनि जे तरफ़ां जेके माण्हू घुराईंदा हुया त दोस्तो अहिड़े तरीक़े सां कुंवारेता जेको आहे सो पोइ फौदिया सूमरे खे तमामु घणो पसंदि कंदा हुया छाजे करे फौदिया सूमरो हिकु औरत फ़नकार हुई ऐं माण्हू जेको आहे सो मायुनि सां गॾु फौदिया सूमरो थाल वॼाए करे सेहरा वग़ैरह चवंदी हुई। पोइ अहिड़े तरीक़े सां ॿई फ़नकार तमामु घणा मक़बूल थिया ऐं जलाल चांडियो पोइ वरी हिकिड़ो कलाम पहिरियों पंहिंजो जेको रिलीज़ कयो अॼु सुञाणी छो नथो उहो ॾिहाड़ो यादि कर। दोस्तो उहो जॾहिं जलाल चांडिये पंहिंजो पहिरियों ज़िंदगीअ जो कलाम ॻायो त उन खां पोइ तमामु घणो मक़बूल थियो सिंध में ऐं तव्हांखे ख़बर आहे जलाल चांडियो सिंध जो हिकु बेताज बादशाह फ़नकार हुयो जे कमो बेश 18 खां 19 साल सिंध में तमामु घणी मक़बूलियत माणी ऐं 19 साल सिंध में तमामु घणा ऐं बहितरीनु सॉन्ग जलाल चांडिये ॻाया जेके अॼु 2025 ताईं बि तमामु घणा मक़बूल ऐं पॉपुलर आहिनि ऐं जलाल चांडियो बि अॼु ताईं बि तमामु घणो मक़बूल आहे। दोस्तो जलाल चांडिये जो सानी ऐं जलाल चांडिये जो मट अॼु ताईं बि दुनिया में को बि फ़नकार न थी सघियो। जलाल चांडियो अहिड़ो बहितरीनु फ़नकार हुयो सिंध जो ऐं फौदिया सूमरे खे बि कोयल ज़बान जो हिकु टाइटल मिलियल हुयो जेका फौदिया सूमरो बि दर्दनाक आवाज़ जी मालिकियाणी हुई जेका जंहिं बि फ़न में जंहिं बि प्रोग्राम में फौदिया सूमरो वेंदी हुई त माण्हू तमामु घणो ख़ुशीअ जो इज़हार कंदा हुया। जलाल चांडियो सेहरनि ॻाइण सां गॾोगॾु जलाल चांडिये उते महफ़िलनि में झुमरियूं पायूं नचियो बि सही डांस बि कया जलाल चांडिये छाजे करे जो जलाल चांडियो हिकु ख़ुशि तबियत माण्हू हुयो। जलाल चांडियो माण्हुनि जी ख़ुशीअ खे पंहिंजी ख़ुशी सम्झंदो हुयो ऐं अहिड़े तरीक़े सां पोइ जलाल चांडिये पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। त वॾी महिरबानी जलाल चांडिये जे ज़िंदगीअ जे बारे में मुख़्तलिफ़ क़िसा ऐं कहाणियूं असां पंहिंजे चैनल ते आणींदा रहंदा आहियूं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो चैनल खे सब्सक्राइब कयो सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी